हैदराबाद तलके ॿहराड़ी जिते खोड़ सारा मसला आहिनि उते वरी ॻोठाणनि जे लाइ पीअण जो साफ़ पाणी बि मौजूदु न आहे। ही वाटर सप्लाई खान मोहम्मद मिराणी में मौजूदु आहे, जेको झंडो नारजाणी, खान मोहम्मद मुग़ल, करीमदाद छलगिरी समेत केतिरनि ॻोठनि खे साफ़ पाणी सप्लाई करण लाइ लखनि रुपयनि जी लागत सां ठाहियो वियो। पर ही वाटर सप्लाई केतिरनि सालनि खां बंदि पियल आहे। ॻोठाणा जर जो ख़राब पाणी पीअण ते मजबूर आहिनि। चूंडू थियूं 2013 जो त शर्जील इनाम मेमूण हिन प्लेटफॉर्म ते आयो हो। उन सिर्फ़ु चंद ॾींहं इहो पाणी इहो वाटर सप्लाई जी लाइन हलराई हुई चंद ॻोठनि ताईं। ऐं जीअं ई वरी उहा इलेक्शन ख़तमु थी, साईं जिन MPA थिया 2013 खां वठी 2019 ताईं अञा ताईं इहो मुसलसिल बंदि आहे। पानी तकलीफ़ आहे हिते जा ग़रीब ॻोठाणा 4-5 किलोमीटर परे वञी ॿियनि तां मिठो पाणी भरे था अचनि। हिते खारो पाणी आहे। असां मुख़्तलिफ़ तनज़ीम यूनिसेफ ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ तनज़ीमूं हिते पाणी चेक करे वियूं आहिनि। उहे चवनि थियूं त पाणी पीअण जे लाइक़ु न आहे। उहो हिते जा ॻोठाणा पाणी पी रहिया आहिनि, मगर असांजा चूंडल नुमाइंदा ख़बर न आहे किथे सुता पिया आहिनि। असां ॿार बच्चा सूरनि में 30 साल किनो पाणी पीऊं, किन होदियुनि जो साओ पाणी मजबूरन पोइ छा कयूं, पीअणो थो पए। भरण वेंदा आहियूं केॾी किथे 2-3 किलोमीटर पाणी हिकिड़े हंधि ॿिए हंधि न टे हंधि। हीअं केरु कंहिंखे थो पाणी भरण ॾे, पोइ किननि होदियुनि वारो पाणी पीऊं पियासीं। ॿार असांजा जेको सो त बीमार थी विया आहिनि। असां हुकूमत सां MPA सां